अस्सलाम वालेकुम। तव्हां वक्त यूट्यूब चैनल प्राउड ऑफ सिंध ते आहियो ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मूसा खलीली। असां हिकु सिलसिलो शुरू कयो आहे तव्हांजी कहाणी तव्हांजी ज़िबानी, जंहिंमें असां सिंध जे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां जिन वटि को स्किल आहे या कंहिं फील्ड में ॼाण रखनि था या को तजुर्बो रखनि था, चाहे उहे सियासतदान हुजनि, समाजी अॻवान हुजनि या मुख़्तलिफ़ स्किल रखंदड़ नौजवान हुजनि, असां उन्हनि सां मिली उन्हनि जी कहाणी तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। अॼु असीं हिकु अहिड़ी शख़्सियत सां मौजूदु आहियूं जंहिंजो तालुक़ु कॉमपर्स सियासत सां आहे ऐं असां उन जी कहाणी उन्हनि जी ज़िबानी ॿुधण जी कोशिशि कंदासीं। असां सां गॾु आहे कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकरी। मोहम्मद रमज़ान साहब, सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांजे लाइ वक़्तु कढियो। सभ खां पहिरियों सुवाल तव्हां खां इहो हूंदो, तव्हां कॉमपर्स सियासत जी फील्ड जी चूंड कीअं ऐं छो कई? साईं, जॾहिं असां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में पुॻियासीं, उते असां जेको ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि सां जेको उते पुॻियासीं, उते हालात ॾिसासीं त सिंध जे जेके नौजवाननि सां ख़ासि तौर ते वेसाघातियूं आहिनि, उन वेसाघातनि खां मुतासिर थी करे असां इन शइ जो सिलेक्शन कई त जेकी सिंध जी जेका बका जी जंग आहे उहा कॉम्पोस्टी में ऐं साईं जीएम जे फ़िकर में उन ॾींहं खां वठी असां कॉम्पोस्टी खे पंहिंजो ईअं सम्झो त अहिड़ो जुज़ बनाए छॾियो आहे, ज़िंदगी जो अहम हिसो बणाए छॾियो। तव्हांजी नज़र में हिकु सही कॉमपर्स जी तारीफ़ छा आहे, उनजी डेफिनेशन तव्हां कीअं कंदा? असांजी नज़र में सही कॉमपर्स जेको पंहिंजी क़ौम जी हक़ीक़ी मालिकी करे, जेको क़ौम लाइ पंहिंजो पाण खां बि वधीक क़ौम लाइ सोचे, पंहिंजे वतन लाइ सोचे, उहो ईअं सम्झो हिकिड़ो हक़ीक़ी कॉमपर्स आहे। तव्हांजी नज़र में हिन वक़्तु सिंध जा अहम मसइला कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजे फ़िक्र जी मदद सां कीअं हल करे सघो था? छो जो हिन टाइम ते ख़ासि तौर ते जेके सिंध जा अहम मसइला आहिनि, उन में ख़ासि तौर ते पाणी जी जेका अफ़साद थोत आहे, उन खां पोइ सिंध जेका ज़मीननि जी थुलुत आहे उन्हनि ते कब्ज़ा आहिनि, उन खां पोइ सिंध जे वसीलनि जी जेका फुलुत आहे ऐं उन्हनि ते जेके कब्ज़ा आहिनि, ऐं उन खां पोइ सिंधी माण्हू जेका कहत साली जी हालत में ऐं जेका पंहिंजी जेका कमतर ज़िंदगी गुज़ारे पियो उहा आहे। ऐं उन खां पोइ ख़ासि तौर ते असां चाहियूं था त उन में साईं जीएम जो जेको फ़िक्र आहे उहो ई सिंध खे ऐं सिंधी क़ौम खे बचाए सघे थो। ॿियो को बि नज़रियो असांजी नज़र में को बि न आहे। तव्हां निजी महफ़िलनि में त माना पंहिंजी नज़रिए जी कंदा रहंदा आहियो, पर तव्हां निजी महफ़िलनि खां हटी करे के आगाही प्रोग्राम नौजवाननि जे लाइ के तरतीब ॾियो था, या पंहिंजे ज़िले में जिते तव्हांजे ज़िले जी सदारत आहे तव्हां वटि, उते तव्हां आगाही जे लाइ कुझु कयो? असां कोशिशि माना वसार जिते बि ख़ासि तौर ते जेके ॻोठ आहिनि, जिते जेके माण्हू, छो त हिते असां वटि हिकिड़ो इहो सम्झो तबक़ाती जेका सोच आहे उहा असांजे माण्हुनि ते हावी थिए रही। असांजो माण्हू इहो सम्झो काफ़ी सारो ख़ासि तौर ते असांजे इलाइक़े जो माण्हू जेको थर आहे या लाल पट्टी जी जेको इलाइक़े जो माण्हू आहे उहो ज़हनी ग़ुलामी में वरितल आहे। उनखां बाद में पोइ बि असां कोशिशि वसार कयूं था त पंहिंजे हर ज़िले में जिते नंढा नंढा ॻोठ आहिनि उते कॾहिं असां सकाफ़ती हिसाब सां पंहिंजो को प्रोग्राम करे पंहिंजो मुकफ़र उहो पेश कयूं था। उन खां पोइ असां ॻोठनि में बि वञूं था त उन्हनि माण्हुनि खे, नौजवान जेके असां सां मिलनि था उहे आहिनि, ख़ासि तौर ते तइलीमी इदारा आहिनि, उनमें बि असां इहो वधि में वधि पंहिंजो मौक़ो ॾियूं था त बाबा अचो पंहिंजी धरती जी बका जी जंग में सिंधी क़ौम जी ऐं सिंध जी मालिकी कयो। कंहिं बि क़ौम जी तरक़ी जो राज़ तइलीम या तिजारत में लिकल हूंदो। तव्हां तइलीम जे हवाले सां आगाही प्रोग्राम पंहिंजे ज़िले जे अंदरि, जंहिं ज़िले में तव्हां आहियो, जंहिंजी सदारत तव्हां वटि आहे, जिस्कम जे प्लेटफॉर्म तां तव्हां उन्हनि तइलीमी इदारनि में वञी, तव्हां हींअर ॻाल्हि कई त तव्हां तइलीमी इदारनि में आगाही प्रोग्राम कंदा रहंदा आहियो या उन्हनि खे आगाही ॾींदा रहिया आहियो, ख़ासि तौर ते तइलीम जे हवाले सां या सिंधी माण्हुनि में हिकिड़ो शऊर पैदा करण जे हवाले सां त उहे तिजारत तरफ़ अचनि, कारोबार तरफ़ अचनि, इन जे लाइ तव्हां छा कंदा आहियो? असां हर दफ़ो ख़ासि तौर ते हर प्रोग्राम को बि हुजे, माना ईअं सम्झो समाजी हुजे या ज़ाती हुजे या का ज़ाती कचहरी हुजे या का ज़ाती महफ़िल हुजे, असां कोशिशि वसार दोस्तनि खे चवंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते तइलीमी इदारनि में हिन टाइम ते बि तारीख़ूं हूंदो, विच में असांजी तइलीम लाइ बि जदोजहद हुई त जेको असां वटि एग्रीकल्चर कैंपस आहे असांजे ज़िले उमरकोट में हिकिड़ो ई आहे, उन खे त ईअं सम्झो उनजो सिस्टम खाई चुका आहिनि। इन खां पोइ शागिर्दनि वारो मसइलो असां उन हिसाब सां उन गॾु जदोजहद कईसीं ऐं उन्हनि खे इहो बि कयोसीं त असां वटि ख़ासि तौर ते ॿिनि इलाइक़े ज़िलनि में यूनिवर्सिटियूं आहिनि, असां वटि यूनिवर्सिटियूं न आहिनि, कैंपस आहे, असां उन खे बि फाल रखी सघूं। ऐं उन खां पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त हर नौजवान खे जेका असांजा ख़ासि तौर ते 6-7 जा दोस्त आहिनि, ग़रीब तबक़े जा दोस्त आहिनि, असां उन्हनि खे इहो बावर कराईंदा आहियूं तव्हां तइलीम ते वधि में वधि ज़ोर रखो ऐं कोशिशि करियो
पंहिंजो नंढड़ो कारोबार 5 रुपए खां 50 रुपए खां 100 रुपए खां करियो पंहिंजो कारोबार शुरू। छो त पंहिंजो कारोबार आहे त तव्हां पंहिंजो कारोबार जॾहिं कंदो न त तव्हांजे ज़हन मां ग़ुलामी निकिरी वेंदी। तव्हां पंहिंजे मक़सद आहे माना ईअं सम्झो हासिल करण लाइ इहा हिकिड़ी तव्हांजी सीढ़ी आहे, या तव्हां जॾहिं उन सीढ़ी ते चढ़ी वियो त तव्हांजी मंज़िल तव्हांजे साम्हूं आहे ऐं का परे न आहे। ऐं तइलीम ईअं सम्झो असां इंसान जी टीह खे ऐं तइलीम ते कोशिशि असांजी इहा आहे त वधि में वधि तइलीम ते तवजो ॾिनी वञे। असां ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी सफ़ा जा दोस्त आहिनि उन्हनि खे बि चवंदा तव्हां तइलीम ते वधि में वधि गौर ॾियो। तइलीम आहे त उहा तइलीम जा जेके ख़ासि तौर जेके हासिल कंदड़ शागिर्द आहिनि उहे ई मुस्तक़बिल जा महिमान आहिनि ऐं उहे ई पंहिंजी धरती जी बका जी जंग छुड़ी उहे ई इंजीनियर थींदा, उहे ई डॉक्टर थींदा, उहे ई साइंसदान थींदा त उहे ई पंहिंजी धरती खे ऐं पंहिंजे क़ौम खे बचाए सघंदा ऐं क़ौम जी ख़ुशहाली में वधीक वॾो नालो हासिल करे सघंदा। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे ऐं सोशल मीडिया ते काफ़ी नौजवान सिंधी ॻाल्हाईंदड़ नौजवान एक्टिव नज़र अचनि था। तव्हां उन्हनि जे लाइ जेके एक्टिव आहिनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां जदोजहद कनि था, तव्हां उन्हनि जी ॿधीअ जे लाइ या उन्हनि खे हिकु थियण जे लाइ को पैगाम ॾियणु चाहींदा? असां ख़ासि तौर ते जेके बि नौजवान आहिनि ऐं काफ़ी सारा वरी दोस्त आहिनि जेके वरी थोरो हर शइ खे पार्टी सिस्टम ते खणी वेंदा आहिनि या के वरी मज़हबी सिस्टम ते खणी वेंदा आहिनि। पर असां उन्हनि दोस्तनि खे चऊं था त तव्हां को बि हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो त जंहिंमें सिंध ऐं सिंधी क़ौम जी बका थी सघे ऐं सिंध जी बका जी जंग आहे। हिन टाइम जो सम्झो आख़िरी ॾाके में वञे पई, इन लाइ सिंधी क़ौम जे हर माण्हू खे, पोइ उहो मज़हबी माण्हू हुजे, उहो सोशल माण्हू हुजे, उहो कॉम्पोस्ट हुजे या उहो ॿी बि का सियासत कंदड़ हुजे, हिन टाइम ते उनखे हिकु थी करे पंहिंजी धरती जे बका जी जंग में बीहणो पवंदो। तॾहिं असां पंहिंजे वतन खे ऐं पंहिंजी धरतीअ खे पंहिंजी क़ौम खे बचाए सघूं। सिंध जे नौजवान जी शऊरी सघ खे कीअं था ॾिसो? ऐं छो जो सिंध जो नौजवान हमेशह ताईं ईअं केरु बि नथो चई सघे सिंध जो नौजवान पोइते पहिरियों ई सिंध जो नौजवान हीअं त जेके टेक्नोलॉजी जो दौर आहे, पर जिन टाइम ते सिंध जे दौर में टेक्नोलॉजी न हुई, सिंध में तइलीमी इदारा न हुआ, उन टाइम ते बि सिंध साईं जीएम साहिब जहिड़ा माण्हू पैदा कया जेके हिकिड़े मदरसे मां पढ़ी करे जेको माण्हू 65 किताबनि खां मथे किताब लिखी क़ौम खे आगाही ॾिए थो, त उन टाइम ते बि उहा क़ौम माना ईअं सम्झो माण्हू तइलीम पैदा कई शोरो हो। त हिन टाइम ते ईअं सम्झो कयूं त असांजी क़ौम वटि हर एक्टिविस्ट, हर सोशल, हर टेक्निक, हर बात आहे ऐं सिंध जो माण्हू तमामु घणो होशियारु आहे। पर असांजे माण्हू खे ख़ासि तौर ते नज़रअंदाज़ कयो वञे थो ऐं हुनखे माना ईअं सम्झो हिसायो वञे थो। भई सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में कंहिंखां बि पोइते न आहे ऐं हर मंज़िल ते तव्हां हिन टाइम में ॾिठो हूंदो जेके दुनिया जे 8 मुल्कनि जी जेका टेस्ट थी उन में बि असांजे थरपारकर इलाइक़े जो जेको ॿार आहे उहो फर्स्ट सेकेंड पोज़ीशन खणी पंहिंजो पाण खे सम्झे थो त आउं सिंधी माण्हू आहियां ऐं उहा सिंधी माण्हू आहे त जेको 8 मुल्कनि जे विच में पंहिंजो पाण खे टॉप ते आणे थो। त असां सम्झूं था त असांजो ख़ासि तौर ते नौजवान कंहिं बि सूरत में पोइते न आहे, पर उनखे हिरासमेंट में ऐं उनखे प्रेशराइज़ कयो वञे थो ऐं उनखे झकायो वञे थो। बाक़ी रही ॻाल्हि सिंध जे माण्हू शौर आहे ऐं कंहिं बि सूरत में पोइते न आहे। सिंध जूं कॉम्पर्स ढुलियूं पाण में अञा ताईं गॾिजी न आहिनि सघियूं सिंध जे हक़नि जे हवाले सां या वसीलनि ते जेको कब्ज़ो आहे उन जे हवाले सां। तव्हां उन्हनि सभिनी जेके बि लीडर्स आहिनि उन्हनि जे लाइ नंढिड़ो पैगाम छॾणु चाहींदो त उन्हनि इताद जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत? असल में जेका सिंध में जेका जेन्युइन नेचुरल स्टोन खणी उहे त साईं जीएम साईं जा जेका फिकर सां रिलेटेड माण्हू आहिनि उहे ई जेन्युइन कॉम्पोस्ट आहिनि। छो त उन्हनि जो जेको अक़ीदो आहे साईं जीएम साईं जो नज़रिए ते आहे, असल में नेशनलिस्ट उहे ई आहिनि। बाक़ी ॿिया बि जेके बि कॉम्पोस्ट सियासत कनि था सिंध लेवल जी उहा वोट जी सियासत कनि था ऐं पोइ बि असां ख़ासि तौर ते उन्हनि जेके एक्शन कमेटियूं सिंध जूं ठहंदियूं आहिनि उन में असां कॉम्पोस्ट सियासतदान उन्हनि जो कॉम्पोस्ट जेके असांजो साईं जीएम साईं जे फिकर सां रिलेटेड पार्टियूं आहिनि बाक़ाइदा उन्हनि सां सहकार में हूंदियूं आहिनि, तावन में हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां हर घर एहतजाज हर तहरीक में असीं हुनजो हिसो बणंदा आहियूं ऐं असां कॾहिं बि पोइते न चाहियूं। असांजो ख़ासि तौर ते छो जो असां शहीद बशीर ख़ान जा सिपाही आहियूं ऐं असांजो इहो अहद आहे त सिंध जो को बि माण्हू सिंध लाइ जदोजहद कंदो असां उन सां हर मौक़े हर मरब ते बिना के लालच बिना के मुफ़ाद सां गॾु हूंदा। जेकॾहिं तव्हां खां ज़ाती ज़िंदगी जे बारे में पुछिजे त तव्हां साईं जीएम साहिब खां पोइ सिंध जे कहिड़े सियासतदान खे वधीक पसंदि कयो? साईं जीएम साहिब खां पोइ शहीद बशीर ख़ान कुरैशी जेको उहो असांजो पसंदीदा सियासतदान आहे। न पर ईअं सम्झो असांजो उहो रूह आहे ऐं जंहिंजे ॾिनल ॾिसल वात ते असां हली करे पंहिंजी मंज़िल लाइ पंहिंजी क़ौम लाइ जदोजहद कयूं। छा तव्हां सम्झो था त साईं जीएम साहिब जे फिकर सां सिंध या सिंधी माण्हुनि जी निजात मुमकिन आहे? बिल्कुलु। तव्हां ख़ासि तौर ते 78 सालनि में ॾिठो हूंदो हर वक़्तु फिकर जे माण्हुनि खे तव्हां आज़मायो आहे, हर माण्हू आज़मायो आहे, पर अॼु बि जेकर तव्हांखे जेकर असां सम्झूं था सिर्फ़ु सिंध खे न
पर बनी आदम खे जेकर निजात जे छुटकारो आहे त उहो साईं जेम्स जे फिकर में आहे ऐं साईं जेम्स जी ॾिसल वाट में आहे। तो साईं जेम्स शायदि बनी आदम लाइ माना इहे सम्झो सोचूं साईं जेम्स को सियासतगार न हो, साईं जेम्स को अज़ीम सियासतदान हो। उहो सियासतदान जेके क़ौम लाइ सोचींदा आहिनि ऐं उहे वतन लाइ दुनिया लाइ सोचींदा आहिनि। उनजो जेको नज़रियो आहे उहो दुनिया जे हर हम आगे लाइ कम जे अचण जो फ़ाइदेमंद आहे। ऐं असीं सम्झूं था जेकर सिंधी क़ौम साईं जेम्स जे फिकर खे आज़माईंदी, ईअं सम्झो त जेको अक़वाम मुतहिदा ते ईअं सम्झो पंहिंजो नालो बाक़ाइदा दुनिया में चिमकाईंदी। जीअं अॻु में बि सिंध ख़ासि तौर ते दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि में रही आहे, वरी बि सिंध उन ई तरक़ी याफ़्ता मुल्कनि में पंहिंजो नालो लिखाईंदी। कॉन्फ्रेंस सियासत जो मैदान एक तमाम ॾुखियो मैदान आहे। हिन में तव्हां असांखे ज़रूरु अहिड़ा यादगार वाक़िया पेश आया हूंदा जिन में तव्हां कुर्बानी ॾिनी हूंदी, त तव्हां पंहिंजो अहिड़ो यादगार वाक़ियो असांजे दोस्तनि खे नौजवाननि खे पंहिंजो तजुर्बो शेयर करणु चाहियो। असल में सिंधी में पाइबो त पंहिंजूं जेके घाव कोन ॾिसंदा आहिनि कॾहिं बि, छो जो इश्क में घाव ईंदा आहिनि ऐं इश्क जे घाव खे बर्दाश्त करे वरी हलण ई त उनखे इश्क चइबो आहे। छो जो इश्क जे मैदान में घाव न त असां सिंध जे हर मसइले खे ईअं सम्झो ख़ासि तौर ते तव्हां पाण ॾिसो था त असांजो जेको ख़ानदानी तरीक़ो आहे उहो माना फ़क़ीर तबक़े जो माण्हू आहियूं, पर उन जे विच में जेकर असांजो नेशनल निकिरी पवणु त ईअं सम्झो हर कंहिंखे ॾुखाइण लाइ मैदान में हूंदो आहे। पर आउं चवंदो चाहींदुसि त का बि मुश्किलात कान्हे, इश्क जो मैदान आहे। तव्हां सिर्फ़ु जॾहिं तव्हां इश्क सुवार थी वञे तव्हां लाइ का बि मुश्किल न लॻंदी आहे। पर असां चवंदा आहियूं कोपस्ती कंडनि जी सेज आहे, पर उन कंडनि जी सेज खे जॾहिं माण्हू इश्क में ईंदो त उहो कंडा बि माण्हू खे महसूसु न आहिनि थींदा। पर असां जेका बि सोच संभाले निकिता आहियूं उन लाइ पेशेमान थियण जो को बि सिस्टम आहे, छो त असांजो ज़मीर ऐं दिलि मुतमिन आहे। आख़िर में सिंध जे नौजवाननि जे लाइ पैगाम ॾियणु चाहींदुसि। ऐं मुंहिंजो ख़ासि तौर ते सिंध जे नौजवाननि खे इहो पैगाम आहे, ख़ासि तौर ते जेके माण्हू जेके पढ़नि पिया त उहे पंहिंजी तइलीम ते वधि में वधि ज़ोर ॾियनि, ऐं जेके माण्हू कारोबारी दुनिया में या ख़ामोश वेठा आहिनि त उन्हनि खे बि चवंदासीं तव्हां पंहिंजे कारोबार जे मैदान में बि अॻिते अचो ऐं ख़ासि तौर ते धरती जी बका जी जंग में पंहिंजो किरदारु अदा कयो। त इनशा अल्लाह ताला अज़ीज़ तव्हांखे बि न को ॾुखियो टाइम ॾिसणो पवंदो ऐं न वरी तव्हांजी धरतीअ ते को क़ाबिल हारी थी सघंदो। कॉमरेड मोहम्मद रमज़ान साहब तव्हांजी वॾी महिरबानी सानी धीवा कॉमरेड मोहम्मद रमज़ान साहब जिन असांखे पंहिंजी कहानी पंहिंजी ज़बानी ॿुधाई। इंशाअल्लाह असां सिंध जे ॿियनि नौजवाननि ऐं ॿियनि महान माण्हुनि सभिनी तव्हांखे उन्हनि जी कहाणी ज़रूरु ॿुधाईंदासीं। उन जे लाइ तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हीअ सिंधी ॿोली जो चैनल आहे, तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। तव्हांजा लख महिरबानी। कमु हली वेंदो। हा